पढ़ण जो शौक़ु आहे, बाक़ी स्कूल में सहूलियतूं न आहिनि, इन लाइ असां ग़रीब माण्हू प्राइवेट में नथा पढ़ी सघूं। इन लाइ असां हिते किथे किथे कमु था कयूं। इन लाइ स्कूलनि में सहूलियत न आहिनि। कहिड़ी कहिड़ी सहूलियतूं न आहिनि? हिकिड़ो त असांखे कुझु माना फ़ाइदो नथो थिए, पैसो वैसो नथो मिले, ऐं ॿियो डेस्कूं वग़ैरह हे हो असांखे वेही बि नथा सघूं, ड्रेसियूं नथा मिलनि, ऐं बैग किताब ख़र्चा हे हो कुझु बि नथा ॾियनि। कोई रेड़ो थो हलाई? हा। घणा पैसा मिलंदा आहिनि? ब रेड़े जा घणा पैसा कमाईंदो आहे? 300। स्कूल पढ़णु चाहीं थो? हा। पोइ कंहिं स्कूल में तोखे दाख़िल करायूं? हा। पढ़ण जो शौक़ु आहे, असां पढ़णु चाहियूं था, असां गरीब आहियूं, पढ़ी नथा सघूं। जी हम लोग गरीब है, मेरे पढ़ने का शौक़ है, लेकिन यहाँ पे काम कर रहे हैं। स्कूल में सहूलत नहीं है? नहीं, स्कूल में पढ़ने की सहूलत ना है। हाँ? पढ़ने की सहूलत ना है। गरीब आयो? हाँ। सरकारी स्कूल में सहूलत ना है ना? न केड़ी केड़ी ना है? पढ़ाई नथा। असां गरीब आहियूं, असांखे पढ़ण जो शौक़ु आहे। स्कूल में सहूलत न आहे, न कुर्सियूं आहिनि, न बेंच आहिनि। असां इन जे लाइ कमु था सिखूं। तूं मोटर मिस्त्री जो डॉक्टर थी, इंजीनियर थी, न पायलट थी, फौज जो मेजर थी? सहूलत ई न आहे, कीअं थिया? पढ़ण जो शौक़ु आहे। सरकारी स्कूल में टेबलूं वेबलूं कोन आहिनि कि असांजी दिलि नथी थिए पढ़ण जी, हेठि था विया तॾहिं असां नथा पढ़ूं। ऐं प्राइवेट स्कूल में नथा पढ़ो? प्राइवेट स्कूल में असां गरीब माण्हू काॾों पढ़ी सघंदासीं। क्या कर रहे हो? नागरे। कितने पैसे लिए हैं? मांगे 200 रुपया। हाँ? 200 रुपया। तो आप इस छोटी उम्र में भीख मांग रहे हो, आप स्कूल पढ़ो ना, कोई टीचर बनो, कोई बड़ा अफसर बनो। क्यों, गरीब हो क्या है? क्यों नहीं पढ़ रही बेटा? नहीं आती है। हाँ? नहीं आती है। पढ़ने नहीं आता? तो तुम्हें स्कूल में दाखिल कराएं, दाखिल होगी? स्कूल पढ़ोगे? हाँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं है लैला निसार। नाज़रीन, अवां की रिपोर्ट ॾिसी अंदाज़ो थी चुको हूंदो त अॼोको मज़मून, अॼोको सब्जेक्ट असांजो छाजे बाबति आहे। जी त हलंदड़ सियासी सूरत हाल बि अवां जे आॾो आहे त जेकी सियासत में गहमा गहमी लॻी पई आहे उहा अवां सभिनी जे आॾो आहे। KTN न्यूज़ उन हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स बि करे पियो ऐं अवां खे टाइमली आगाह बि कंदो अचे पियो। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त पोयों प्रोग्राम यानी त वॉइस इट विद KTN न्यूज़ में असीं हिकु कंपोनेंट खे शामिल कयो हुयोसीं। ख़्वानगी जी शरह जे बारे में असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त उहा पाकिस्तान में छो घटि आहे। जीअं असीं पंहिंजो गुज़िरियल प्रोग्राम कयोसीं, ही प्रोग्राम बि सम्झो उन प्रोग्राम जो हिकु तसलसुल आहे। असीं हिन प्रोग्राम में बि हिकिड़े अहिड़े कंपोनेंट खे टच कंदासीं जेका असां सम्झूं पिया त गवर्नमेंट जी प्रायोरिटी में हाणे न आहे, उनजी तरजीह न रही आहे। अहिड़ा खोड़ मसइला आहिनि जेका असांखे लॻनि पिया त शायदि गवर्नमेंट जी उन ते तवजह हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इन ई हवाले सां असां सां गवर्नमेंट मां बि यकीनन को न को गॾु हूंदो इंशाल्लाह। मिनिस्टर ऑफ सोशल वेलफेयर जेके आहिनि उन्हनि खां असीं टाइम वरितो आहे त ही जेके बेघर ॿारड़ा आहिनि, इहो हिकिड़ो वॾो समाजी मसइलो आहे असांजे मुआशरे में, जंहिंखे तवजह जी घणी ज़रूरत आहे। न सिर्फ़ु हुकूमत, न सिर्फ़ु स्टेट, पर जेके बि स्टेक होल्डर्स हुजनि था, जंहिंमें मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स अचनि थियूं, जंहिंमें अदालतूं अचनि थियूं ऐं जिन में पुलिस जो बि वॾे पैमाने ते किरदारु अचे थो त हू आॾो अचनि ऐं जेके बेघर ॿारड़ा हुजनि था या जेके चाइल्ड लेबर में मुलविस आहिनि, कमु कनि पिया, हुनजी जेकी जंहिं ॼुमार में हू आहिनि, जेका उमिरि उन्हनि जी आहे उहा पढ़ण लिखण जी आहे, एतिरी ॼुमार में हू अची करे ख़ैर घुरनि था या जेको आहे किथे वञी करे हू कमु कनि पिया, त इहा उन्हनि जी उमिरि न आहे इहे सभु शयूं करण जूं। ऐं ॿिए पासे असीं इहो सभु बि ॾिसूं पिया त खोड़ अहिड़ा मासूम ॿारड़ा आहिनि जेके जेके बेघर हुजनि था, उहे जॾहिं ॿाहिरि घिटियुनि में असांखे नज़र अचनि पिया त ख़ैर त घुरनि ई पिया, पर कुझु माफ़िया जे अंडर बि असांखे कमु कंदे नज़र अचनि पिया। अवांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां पई त कुझु ॾींहं अॻु में आउं हिकु ॿार खे ख़ैर घुरंदे ॾिठो ऐं उहो उन ख़ैर वठी करे पैसा वठी करे हिकु ॿियो अडल्ट वॾे बीमार जो माण्हू वेठो हुयो ऐं वञी करे हटो कटो माण्हू हुयो, उनखे उहे पैसा हुन ॾेई छॾिया। त अॼोके प्रोग्राम में इहो बि सम्झंदासीं त जॾहिं असां अहिड़े क़िस्म जूं सिचुएशन्स असांजे आॾो अचनि पियूं त उते असांखे फ़ौरन छा करणु खपे, कीअं ऑफिशियल्स ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणु खपे जॾहिं तव्हां अहिड़ी का सिचुएशन में तव्हां मुलविस थियो था, कीअं उन ॿार जे हवाले सां तव्हां इहा शइ रिपोर्ट करे सघो। पंहिंजे प्रोग्राम में अॼु असीं सम्झंदासीं। सो ही प्रोग्राम
में जेको ही कंपोनेंट असीं इशू शामिल कयो आहे मौजूदा सियासी सूरत हाल के मद्देनज़र रखी करे असीं इन हवाले सां डिस्कशन करण जी कोशिश कई आहे त जिते असांजा हुकुमरान सियासी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहिनि छा उते ख़्वानगी जी शरह जहिड़ा इशूज़ या स्ट्रीट चिल्ड्रन जहिड़ा इशूज़ पोइ ते त नथा रहिजी वञनि। सो पहिरें पैनल जो तारुफ़ कराईंदी हलां पई, तमामु ज़बरदस्त पैनल मूंसां शामिल आहे। मूंखे स्टूडियोज़ में 3 महिमाननि जॉइन कयो आहे ऐं कुझु असांखे फ़ोन जे ज़रिए बि जॉइन कंदा थ्रू आउट द प्रोग्राम। सो शायन मलिक साहिबा मूंसां स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि जेके प्रेसिडेंट आहिनि सेव अवर चिल्ड्रन फाउंडेशन जूं, उन सां गॾोगॾु शी इज़ एन एंटरप्रेन्योर। सो वेलकम टू द शो शायन साहिबा। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे राना आसिफ हबीब साहब जेके तमामु एक्टिव नज़र अचनि था जॾहिं ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि अचे पई। सो बेसिकली हू ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहिनि, उन खां गॾोगॾु प्रेसिडेंट आहिनि एट इनिशिएटर ह्यूमन डेवलपमेंट फाउंडेशन ऐं उन सां गॾोगॾु हू ट्रेनर बि एज़ अ ट्रेनर बि कमु करे चुका आहिनि मुख़्तलिफ़ NGOs ऐं मुख़्तलिफ़ गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन सां। सो राना साहब अव्हांखे बि भली कार चऊं पिया प्रोग्राम यकीन तव्हां एक्टिव नज़र ईंदा आहियो उन्हनि टॉपिक्स जे हवाले सां। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे अतर अली मेमण साहब जेके एडवोकेट हाई कोर्ट आहिनि, हुननि खां असीं कानून साज़ी जे हवाले सां जेको आहे पुछंदासीं त अहिड़ी क़िस्म जूं सिचुएशन जॾहिं अचनि पियूं त उते कानून जी कीअं मदद हासिल करणु खपे। सो अदर साहब वेलकम टू द शो, वरी महिरबानी तव्हां टाइम कढियो प्रोग्राम जे लाइ। तो आप तमाम मेहमानों की इजाज़त से राना साहब खां असीं स्टार्ट कयूं पिया। राना साहब असांखे जेके ही असीं डाटा प्रोग्राम खां अॻु में बि डिस्कस कयूं पिया त खोड़ अहिड़ा बेघर ॿार आहिनि जेके ॿाहिरि असांखे नज़र अचनि पिया। असीं किथे बि गाॾी बीहारियूं था, बाइक बीहे थी त उते को न को नॉक करणु अची वञे थो, को न को असांखां ख़ैरु घुरंदे नज़र अचे थो, या नंढा नंढा ॿार असांखे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते कमु कंदे नज़र अचनि पिया। त हिते पहिरियों त इहो ॿुधाइजो त ही छा इन जे पोयां छा आहे, कंहिंजी कोताही आहे जो ही नंढड़ा नंढा मासूम ॿारड़ा जंहिंजी उमिरि पढ़ण लिखण जी आहे पर उहे ख़ैरु घुरंदे ऐं कमु कंदे नज़र अचनि पिया। बिल्कुल, पहले तो ये समझना ज़रूरी है कि स्ट्रीट चिल्ड्रन की कितनी इकसाम है। अब स्ट्रीट चिल्ड्रन एक वो हैं जो मुकम्मल घर बार छोड़ के सड़कों पर रहते हैं, उन्हें स्ट्रीट लिविंग चिल्ड्रन कहते हैं। अब फिर स्ट्रीट वर्किंग चिल्ड्रन आते हैं, उनकी 2 कैटेगरीज हैं। एक वो जो ख़ुद तमाम तर बैगिंग कर रहे हैं अपनी या किसी माफिया के साथ हैं, और दूसरे वो जिनके साथ फैमिलीज़ जो हैं उनको स्ट्रीट्स पर लेके आती हैं या किसी काम से लगाया हुआ है, अपने साथ लगाया हुआ है या किसी और के साथ लगाया हुआ है, तो वो आपको पाकिस्तान की जो है सड़कों पे नज़र आते हैं। ये प्रॉब्लम तब ज़्यादा हाईलाइट हुआ जब जून 1999 में जावेद इकबाल नामी शख्स जो था वो लाहौर के जंग के ब्यूरो चीफ, हमारे जो सीनियर उस्ताद भी ख़ावर नईम हाशमी साहब, उनके पास आया और उसने कहा कि मुझे रिग्रेट फील हो रहा है कि मैंने 100 से ज़्यादा बच्चों को मर्डर किया है और उनकी लाशें तेज़ाब के ड्रमों में फेंकी हैं। और ये कन्फेक्शन उसने किया तो इसके बाद ही दुनिया को पता लगा कि पाकिस्तान में हज़ारों नहीं लाखों बच्चे जो हैं वो सड़कों पर ना सिर्फ काम करते हैं बल्कि उनके साथ हर सड़क पे आने वाले बच्चे के साथ पहली रात ही सेक्सुअल एब्यूज़ होता है। तो ये सारी चीज़ें फिर सामने आई और फिर एक कानून साजी का सफ़र शुरू हुआ, जिसमें सबसे पहले पंजाब ने डेस्टिट्यूट एंड निगलेक्टेड चिल्ड्रन एक्ट 2004 बनाया, और उसके बाद सिंध ने सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी एक्ट 2011 बनाया, और उसके रूल्स 2016 में बने। उसके अंदर अमेंडमेंट 2020 के अंदर आई, और फिर एक कानून साज़ी थी आहे उन ते बि असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर पहिरियों हिन स्ट्रीट चिल्ड्रन जे लाइ पर्टिकुलरली असीं ॻाल्हि करे पिया वठूं। तो शायन साहिबा आप भी बड़ा एक्टिव रह चुकी हैं और जो ये आपकी ऑर्गेनाइजेशन है, योर वर्किंग ओवर देयर या योर हेडिंग इट, तो ये जब बच्चे आपको नज़र आते हैं, चलिए ये तो जो इस तरह की ऑर्गेनाइजेशंस काम कर रही हैं दैट इज़ अप्रिशिएबल, इस पर भी कमेंट कीजिएगा। और फिर जो स्टेट लेवल पे आपको परफॉर्मेंस नज़र आ रही है स्टेट की इस तरह के इश्यूज़ को कर्व करते वक्त, उस पर भी कमेंट कीजिएगा। जी, स्ट्रीट चिल्ड्रन का जो हमारा मसला है, मैं इसको कहूँगी कि ये चाइल्ड अब्यूज़ है। हमारे कॉन्स्टिट्यूशन के अंदर बच्चे की हिफाजत करना लाजिम है हमारे स्टेट पे, और जो बच्चा होता है वो रिस्पॉन्सिबिलिटी होती है स्टेट की। हर बच्चे से आप लेबर नहीं करवा सकते, अंडर एज बच्चों से। बेगिंग भी लेबर के अंदर ही आता है। जब आप स्ट्रीट चिल्ड्रन की बात करते हैं तो ये जो बच्चे स्ट्रीट पे होते हैं, कोई ना कोई इनके आसपास होता है। ये ऐसे बच्चे नहीं है कि बिल्कुल ऑफन्स हैं और स्ट्रीट के जी, जैसे मैंने आपको अपना एक्सपीरियंस बताया कि मैंने मेरी खुद की आंखों देखी बात है। मैंने जिस तरह से बच्चे को देखा, उसने पैसे लेके किसी और से, और वो एक अडल्ट, एक हट्टे आदमी को जाके दे दिया। बिल्कुल। तो जितने ऑर्गेनाइजेशंस मेरे ख्याल में इसमें काम कर रहे हैं, जो NGOs हैं, जो नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस हैं, ये तो सिर्फ इस तरह काम हम कर
सकते हैं एज प्रेशर ग्रुप्स। हम सिर्फ ये एक प्रेशर डाल सकते हैं गवर्नमेंट पे कि ये आपकी जिम्मेदारी है, आपने अपनी जिम्मेदारी को प्रॉपर तरीके से निभाना है। सो स्ट्रीट चिल्ड्रन इज लेकिन ये चाइल्ड बच्चे अब्यूज। हमें क्यों कैसे नजर आते हैं, कहाँ से आ जाते हैं? जैसे आपने भी कहा ना कि ये अचानक से तो नजर नहीं आते, देखिए कहीं माफियाज हैं ये इनके पीछे? किडनैप्ड बच्चे हैं, ना सिर्फ किडनैप्ड हैं लेकिन ये रेंटेड आउट बच्चे हैं। इनके गरीब माँ बाप से ये बच्चों को लाया जाता है, उनको मे बी सिंध में तो गांव से लाया जाता है, उनको पता भी नहीं होता कि उनका बच्चा काम करने जा रहा है या क्या करने जा रहा है। तो वो बच्चा रेंटेड होता है, सेल आउट हो जाता है, और बच्चे किडनैप भी होते हैं। जो छोटे छोटे आप बच्चे देखते हैं मोस्टली ये किडनैप बच्चे होते हैं। इनको औरतें ड्रग करती हैं, फिर अपने कंधे पे लेके धूप में घूमती रहती हैं, और ये जो बच्चे होते हैं ये इनकी बहुत जल्दी डेथ हो जाती है ड्यू टू डिहाइड्रेशन एंड ऑल्सो ड्यू टू द फैक्ट दैट दे आर बीइंग ड्रग्ड। सो बच्चे को जब आप एक ड्रग एडिक्ट बना देते हैं, एक तो छोटा बच्चा तो वो तो सोता रहता है, तो जो उसकी हैंडलर होती है या हैंडलर होता है उसको वो परेशान नहीं करता बच्चा। लेकिन जब ज़रा बड़ा हो जाता है बच्चा, आप सरप्राइजिंग बात मुझे बताइए, वो जो छोटे छोटे से बच्चे लेकर घूम रही होती हैं, दे ऑफ कोर्स दे आर ड्रग्ड, बिल्कुल दे आर ड्रग चिल्ड्रन। आपने you're कभी right. किसी नॉर्मल बच्चे को देखा है जो सारा दिन सोता है? एक छोटा 2-3 महीने का बच्चा सारा दिन थोड़ी सोता है, तो ये तो सो ही रहा होता है ना बच्चा। ये तो सोचने वाली बात है, कैसे सो रहा है? जाहिर है वो ड्रग्ड है। इसके अंदर मैं एएसपी जायदा, अब तो वो एसपी हैं, उनके साथ मैंने बहुत काम किया है इसके ऊपर। और एक दफ़ा उन्होंने, मैं उनके साथ कहीं जा रही थी, उन्होंने गाड़ी रोकी, एक बेगर औरत थी, उनको रोका, उस बच्चे को उन्होंने उसकी सारी जो उसकी स्वाडलिंग थी उसको जब खोला, बच्चे के पैर में एक कैनोला लगा हुआ था, और वो औरत डिफेंस में थी और वो आई थी सुराब बोट से। सो देखिए ये बिजनेस है। अगर हम इस चीज़ को रिकग्नाइज नहीं करेंगे कि ये एक बहुत ईवल इंडस्ट्री है, मैं इसको ईवल इंडस्ट्री कहूँगी, क्योंकि इस बिजनेस का जो टूल होता है, जैसे हम सबके बिजनेसेस अगर हैं तो हमारा टूल कपड़ा होगा, फैक्ट्री में स्टील होगी या इस तरह, इस बिज़नेस का जो टूल है वो बच्चा है। सो हम बिज़नेस कर रहे हैं उस बच्चे के साथ, और उससे ही हम ये उसके ऊपर हम ये जुल्म और तशद्दुद कर रहे हैं। और हमारे कॉन्स्टिट्यूशन के अंदर बहुत सारे प्रोटेक्शन के लॉज हैं। अगर हम करना चाहें, तो अगर हम इनको सेव करना चाहते हैं, मुश्किल नहीं है सेव करना, मुश्किल नहीं है सेव करना, मुश्किल ना आहे। नाज़िम कहिड़ी शॉकिंग ॻाल्हि कई शायान साहिबा, त जेकी औरतूं अव्हांखे रोडनि ते नज़र अचनि पियूं, नंढा ॿार खणी करे उन्हनि जे, जीअं पाण हुननि पंहिंजो एक्सपीरियंस बि ॿुधायो, जंहिं ॿार खे हुननि ॾिठो त हुननि जे पेर में कैन्युला लॻल हुई। सो इहा वॾी शॉकिंग ॻाल्हि आहे, डिस्टर्बिंग ॻाल्हि आहे। अतर साहब, कानून मौजूदु आहे, पोइ बि असांखे ही जीअं मैडम ॿुधाइनि पियूं, तमामु शॉकिंग ॻाल्हि पियूं कनि, मुंहिंजे लाइ त काफ़ी सरप्राइज़िंग आहे इहा ॻाल्हि। ठीकु आहे, असां स्ट्रीट चिल्ड्रन जी ॻाल्हि त करे रहिया आहियूं, पर उहे असांखे हिकु इंसाइट ॾियनि पियूं त असल में थिए छा पियो। त छा कानून एतिरो कमज़ोर आहे, अदालतूं हिन मामले खे न पियूं ॾिसनि? असीं 2020 में ॾिठो हुयोसीं जॾहिं सिंध हाई कोर्ट SPCA सां जेको आहे ॻाल्हाए रही हुई, उन्हनि खे पुलिस खे बि ऑर्डर ॾिनो हुयो त हू हिकु शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन करे हिन हवाले सां माफ़ियाज़ जे मथां जेको आहे कमकार करे। सो कानून किथे पोइ ते रहिजी पियो वञे? मैडम, पहिरियों त असांखे ॾिसणो पवंदो त इहो जेको आहे इहो कहिड़े कानून में इहा शइ फाल करे थी। असांजो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जेको आहे 1973 जेको आहे, उहो आर्टिकल 11 टोटल क्लियरफाई आहे, उन आर्टिकल सब 3 आहे। त जेके 14 सालनि जो जेको ॿारु आहे उनखे पहिरियां त 14 सालनि ताईं हुनखे जेको आहे को बि जेकी मुशक़त वारो कमु आहे न उहो नाहे करिणो। मुशक़त वारो कमु कहिड़ो थो अची वञे, हुनखे मज़दूरी नाहे करणी, हुनखे वर्किंग नाहे करणी, ॿियो हुनखे जेको आहे कंहिं फैक्ट्रीअ में कमु नाहे करिणो, बेगिंग नाहे करणी। इहो छाजे लाइ आहे? वाट फॉर? इहो असांखे पहिरियां ॾिसणो पवंदो त इहो छाजे लाइ? इहो इन जे लाइ आहे त 14 सालनि ताईं जेको मासूम गुल हूंदो आहे उन जी ग्रोइंग एज हूंदी आहे, उनजी मेंटेलिटी, उनजी जेको आहे सो फिज़िबिलिटी, उन जो जेको बि सिस्टम हूंदो आहे उहो ग्रोथ थींदो आहे। इन जे करे इन कानून खे असांजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में इन खे सख़्तु कयो वियो आहे। नंबर ॿी ॻाल्हि आहे, इन जा 3 पहलू आहिनि। हिकिड़ो त आहे जेको आहे सो चाइल्ड लेबर,
ठीकु आहे। चाइल्ड लेबर खां पोइ आहे चाइल्ड वर्क, उन खां पोइ आहे स्ट्रीट चाइल्ड। जेके स्ट्रीट चाइल्ड आहे उहे वीचारा माना ईअं सम्झो त होमलेस हूंदा आहिनि, उन्हनि जो को सहारो न हूंदो आहे, उते ई खाईंदा आहिनि, उते ई पीअंदा आहिनि, उते ई सुम्ही पवंदा आहिनि। पर छा माफियाज़ बि आहिनि छा? जी मैडम चयो त हिकु ईविल इंडस्ट्री आहे। बिल्कुलु 100% माफिया आहे मैडम, 100% माफिया आहे। उहो इन जे करे आहे त तव्हां ॾिसो न, जेकर तव्हां सुबुह जो निकिरंदो त हिकिड़ियूं गाॾियूं अहिड़ियूं अचनि थियूं जेके ॿारनि खे उन्हनि स्पॉट्स ते छॾींदी थियूं वञनि। जीअं तव्हांजो सदर थियो या अब्दुल्ला शाह गाज़ी थियो या अहिड़ा जेके स्पॉट्स आहिनि उन्हनि ते छॾे था वञनि। पर साहब इहा सिर्फ़ शइ कराची में त न पई थिए, इहा असीं जेके बि समूरा वॾा शहर आहिनि पाकिस्तान जा सॼे समूरे मुल्क में इहा शइ थिए। बिल्कुलु ओवरऑल। हाणे इन जे लाइ जेको आहे असांजी जेका आहे कानून में असांजी जेकी गवर्नमेंट आहे इन में उहो माना लेजिस्लेशन त थियनि थियूं पर उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन नथी थिए। तव्हां ॾिसो केॾा इदारा ठहिया आहिनि, हाणे इन में जेको मेन किरदारु आहे उन में पेरेंट्स जो किरदारु आहे, उन में गवर्नमेंट जो किरदारु आहे, उन में जेके इदारा आहिनि उन्हनि जो प्रोटेक्शन जेको चाइल्ड जेको अथॉरिटी उन्हनि जो किरदारु आहे, असांजे मुआशिरे जो असांजो बि किरदारु आहे। त उन्हनि ॿारनि खे असां लुक आफ्टर कयूं, ॾिसूं, उन खां पोइ असां जेको आहे उन्हनि खे पंहिंजे इंडिविजुअल बेसिस ते असां हुननि जी मदद कयूं। पर जेकॾहिं इहो न थींदो, इहो थिए छो थो, इन जा 2-3 सबब आहिनि। हुनजो पहिरियों सबबु त इहो आहे त हिकिड़ो ॿार जेके आहिनि ग़रीब आहिनि, जेकी असांजी जेकी गुरबत जे चकर में हुन जेके ॿी इहा ॻाल्हि आहे मैडम, हुन में अवेयरनेस न आहे, तालीम न आहे, एजुकेशन न आहे। उन्हनि जा जेके माउ पीउ आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि शइ में उलझाए उन्हनि खे उन शइ लाइ मजबूर थो कयो वञे। उन जे करे असांजी जेकी गवर्नमेंट आहे उनखे इन शइ ते हिकु तरफ़ माफियाज़ ऐं ॿिए तरफ़ जीअं मां चयो पिया त किरदार जी ॻाल्हि अचे पई राना साहब, त उते गुरबत बि अचे पई जेको आहे ऐं अवेयरनेस कैंपेन्स जेको आहे अवेयरनेस कैंपेन्स जेके उहे हुकूमत खे बि करणु खपनि। मुंहिंजे ख़्याल में एडवोकेसी फोरम्स ते बि जेको आहे हिन हवाले सां आवाज़ उथारणु खपे। मां तव्हांखे हिन हवाले खां बि पुछंदसि। हिते नाज़रीन हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पिया वठूं, ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं।